मोरो वेझो कांधड़ो कॉलोनी जे रहवासियुनि पारां पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाण वज़ीर सोलंकी, महताब सोलंकी ऐं ॿियनि पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त कोराई थाणे जी पुलिस असांजे 14 वरियनि जे नौजवान काशिफ़ सोलंकी खे बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे। पुट जी आज़ादी लाइ कोराई थाणे जो SHO मोहम्मद अली ॾहराज रिश्वत जी घुर करे रहियो आहे। इनकार करण ते पुट काशिफ़ खे कूड़े चर्च जे केस में फासायो वियो आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पुट खे आज़ादु करायो वञे। नवाब वली मोहम्मद भरसां ॻोठ सिलेमान खेड़ो में 8 वरियनि जी नींगरी खे छिते कुते ॾाड़े ज़ख़्मी करे छॾियो। घर ॿाहिरां रांदि खेॾंदड़ नींगरी मारिया सियाल खे कुते ॾाड़े ज़ख़्मी करे छॾियो। वारसनि पारां तिबी इलाज लाइ नींगरी खे नवाब वली अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि खेसि वैक्सीन लॻाए घर रवानो करे छॾियो। खानपुर महर वेझो ॻोठ सकीरो मलिक में मलिक बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में गोली लॻण सबबि 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अब्दुल कयूम मलिक, मसमात गुलबानू, मसमात कुलसूम समेत ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि ॿिन्ही धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। सेठारजा में बदअमनी घर करे वई आहे। नामालूम चोर शहर जे मशहूर कारोबारी शख्सियत हाजी सुबान कुबड़ जे मुंशी इमामदीन कुबड़ खां मोटरसाइकिल रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ हिंगोरजा थाणे ते केस दाख़िल। मीरपुर ख़ास में 23 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां प्रेस क्लब आॾो लॻायल बुख हड़ताली कैंप ॿिए ॾींहुं बि जारी आहे। बुख हड़ताली कैंप ते वेठल नौजवान जे भाउ अब्दुल गफ़ूर मरी चयो त 23 ॾींहं अॻु भाउ ज़फ़रुल्लाह मरी गुम थी वियो आहे। संदुसि जी बाज़ियाबी लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। वस वारनि खां मुतालबो आहे त भाउ खे बाज़ियाब करायो वञे।